अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुआफ़ करण जी आदत पढ़ी या ॿुधी वठे उनखे कावड़ पी वञण वारो ऐं ॿियनि जूं ग़लतियूं मुआफ़ करण वारो बणा ऐं उनखे बेहिसाब बख़्श फरमा। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, तव्हांजो मूं ते दुरूद पाक पढ़णु तव्हांजे दुआउनि जो मुहाफ़िज़, रब जी रिज़ा जो बाइस ऐं तव्हांजी पाकीज़गीअ जो सबबु आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा खां रिवायत आहे त हिकु भेरे नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कंहिं ॻोठाणे खां हिकु वस्क यानी 6 मण 30 सेर खजूरनि जे बदिले में हिकु उठ ख़रीद कयो। खजूरूं ॾियण जे लाइ जॾहिं पाण घर तशरीफ़ वठी आया ऐं खजूरूं तलाश कयूं त न मिलियूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॻोठाणे वटि विया ऐं इरशाद फरमायाऊं, अब्दुल्ला, असां तोखां हिकु वस्क खजूरनि जे बदिले उठ ख़रीद कयो हो। घर में खजूरूं मौजूदु हुयूं पर ॻोल्हण जे बावजूदि असांखे खजूरूं न मिली सघियूं। हीउ ॿुधंदे ई उहो ॻोठाणो ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करणु लॻो, हाय धोखो, हाय धोखो। शमअ रिसालत जे परवाननि सहाबा किराम अलैहिम रिदवान जॾहिं हीउ मामिलो ॾिठो त ॻोठाणे खे मारण जे लाइ दौड़िया ऐं उनखे चयूं, तूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अहिड़ी ॻाल्हि करींदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, हिनखे छॾे ॾियो, छो त हक़दार खे ॻाल्हाइण जो हक़ हासिलु हूंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2-3 भेरा हिन तरह फरमायो पर सम्झाइण जे बावजूदि जॾहिं उन न मञियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी खे हुकुम ॾिनो त खौला बिन्त हकीम रज़ी अल्लाह तआला अन्हा वटि वञी करे उनखे चओ त जेकॾहिं अव्हां वटि खजूरनि जो हिकु वस्क आहे त असांखे ॾियो, इंशा अल्लाह असां वापसि करे छॾींदासीं। उहो सहाबी हज़रत खौला बिन्त हकीम रज़ी अल्लाह तआला अन्हा वटि वियो ऐं खेसि चयाईं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेकॾहिं अव्हां वटि हिकु वस्क खजूर मौजूदु आहे त ॾियो, इंशा अल्लाह अव्हांखे वापसि करे छॾींदासीं। उन्हनि चयो, मूं वटि खजूरूं मौजूदु आहिनि, अव्हां खणी वञण जे लाइ कंहिंखे मोकिलियो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन ॻोठाणे खे वठी वञो ऐं जेतिरियूं खजूरूं हिन जूं थियनि थियूं ॾेई छॾियो। उहो ॻोठाणो जॾहिं खजूरूं खणी करे वापसि आयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम अलैहिम रिदवान जे दरमियान जलवा फरमा हुया। उन ॻोठाणे अर्ज़ु कयो, जज़ाकल्लाहु खैरा, यानी अल्लाह पाक अव्हांखे जज़ाए ख़ैर ॾिए, अव्हां पूरो हिसो सुहिणे तरीक़े सां अता फ़रमाए छॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, माण्हुनि में बहितरीन उहे आहिनि जेकी सुठे तरीक़े सां पूरो हिसो ॾींदा आहिनि। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक पंहिंजे प्यारे ऐं सभिनी खां आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़ात में अणखुट अख़लाक़ी भलायूं ऐं ख़ूबियूं जमा फ़रमाए छॾियूं आहिनि। सदन आला अख़लाक़नि मां हिकु ख़ुल्क़ अफ़्वो ऐं दरगुज़र बि आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ात जे लाइ कॾहिं बि कंहिंखां बदिलो न वठंदा हुया। मिसाल तौरु जेकॾहिं को पाण सगुरनि खां बद इख़लाक़ी सां पेश ईंदो हो त पाण उन ते कावड़ या सख़्ती सां पेश अचण बदिरां शफ़क़त ऐं महिरबानी वारो वर्ताव ई फ़रमाईंदा हुया। जीअं त बयानु कयल हिन ख़ूबसूरत वाक़िए मां हिन जो बख़ूबी अंदाज़ो थिए थो त सभिनी जे साम्हूं सौदे खां इनकार करण जो इल्ज़ाम हणण वारे खे पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुदरत ऐं ताक़त जे बावजूदि मुआफ़ करे छॾियो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, असांखे बि उन चङी आदत खे अपनाइणु घुरिजे ऐं ख़रीदो फ़रोख़्त करणु वक़्तु जेकॾहिं गिराक दुकानदार खे या दुकानदार गिराक खे का तकलीफ़ पहुचाईंदड़ ॻाल्हि चई छॾे त फ़ौरन कावड़ करणु, बदकलामी करणु ऐं इल्ज़ाम हणण जे बदिरां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा ते अमल कंदे सब्र, नरमी, बुर्दबारी ऐं अफ़्वो दरगुज़र जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। छो त कावड़ खे पीअण ऐं माण्हुनि खां दरगुज़र करणु अहिड़ो बहितरीनु अमल आहे जो जंहिंजे सबबु असांजी ॻणप अल्लाह पाक जे पसंदीदा बाननि में थी वेंदी आहे। जीअं त अल्लाह पाक क़ुरान पाक में इरशाद फरमाए थो,
तर्जुमो कंजुल इरफान ऐं गुस्सो पीअण वारा ऐं दरगुज़र करण वारा आहिनि। अल्लाह नेक माण्हुनि सां महबत फ़रमाईंदो आहे। अहिड़ी तरह ॿिए मक़ाम ते इरशाद थिए थो, तर्जुमो कंजुल इरफान, ऐं उन्हनि खे घुरिजे त मुआफ़ कनि ऐं दरगुज़र कनि। छा तव्हां हिन ॻाल्हि खे पसंदि नथा कयो त अल्लाह तव्हांजी बख़्शिश करे ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त तव्हां में सभिनी खां ताक़तवर उहो आहे जेको कावड़ जे वक़्तु पाण ते क़ाबू रखे, ऐं सभिनी खां वधीक बुर्दबार उहो आहे जेको ताक़त जे बावजूदु मुआफ़ करे छॾे। हज़रत उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फ़रमायो, ए उक़बा बिन आमिर, जेको तोखां ताल्लुक़ टोड़े तूं उन सां जोड़, जेको तोखे महरूम करे तूं उनखे अता कर, ऐं जेको तो ते ज़ुल्म करे उनखे मुआफ़ कर। हिकु भेरे उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो, छा जंगे ओहद जे ॾींहं खां बि वधीक को सख़्तु ॾींहुं अव्हां ते आयो आहे? त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, हा आयशा, उहो ॾींहुं मुंहिंजे लाइ जंगे ओहद जे ॾींहं खां बि वधीक सख़्तु हो, जॾहिं मां ताइफ़ में उतां जे हिकु सरदार इब्ने अब्दे यालील खे इस्लाम जी दावत ॾिनी। उन मुंहिंजी दावत खे रद्द करे छॾियो ऐं ताइफ़ वारनि मूं ते पथर वसाया। मां उन ग़म में मथो झुकाए हलंदो रहियुसि एसि ताईं जो मां मक़ामे करनु तालिब में पहुतुसि। उते पहुची करे जॾहिं मूं मथो खयों त छा थो ॾिसां त हिकु ककर मूं ते छांव कयो बीठो आहे। उन ककर मां जिब्राईल अलैहिस्सलाम मूंखे आवाज़ु ॾिनो ऐं चयईं त अल्लाह पाक अव्हांजी क़ौम जो कौल ऐं उनजो जवाबु ॿुधी वरितो, ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में पहाड़नि जो फ़रिश्तो हाज़िर आहे त जीअं अव्हांजे हुकुम खे पूरो करे। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त पहाड़नि जे फ़रिश्ते मूंखे सलाम करे अर्ज़ु कयो, ए मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, जेकॾहिं अव्हां चाहियो था त मां अख़शबैन अबू कुबैस ऐं कोएकान जे ॿिन्ही पहाड़नि खे उन्हनि काफ़रनि जे मथां किरायां त मां किराए छॾींदुसि। हीउ ॿुधी करे रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, न बल्कि मां उमीद करियां थो त अल्लाह पाक उन्हनि जे नसुलनि मां पंहिंजे अहिड़नि ॿारनि खे पैदा फ़रमाईंदो जेके सिर्फ़ु उन्हीअ जी इबादत कंदा ऐं शिरक न कंदा। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, हूअं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी प्यारी समूरी ज़िंदगी अहिड़ीअ तरह हिल्म ऐं करम जे अज़ीम शान वाक़िया सां भरी पई आहे, पर फ़तेह मक्का जे मौक़े ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं अफ़वा दरगुज़र ऐं शफ़क़त ऐं महिरबानी जो मुज़ाहिरो फ़रमायो उनजो मिसाल नथो मिले। जीअं त जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़तेह मक्का जे मौक़े ते जमा थियण वारनि हज़ारे काफ़िरनि ते हिकु गहरी निगाह विधी त ॾिठाऊं त उहे माण्हू ख़ौफ़ में वरितल मथो झुकाए निगाहूं हेठि करे बीठा हुआ। उन्हनि ज़ालिमनि में उहे माण्हू बि हुआ जिन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी राह में कंडा विछाया हुआ, जेकी संदनि मथां पथरनि जी बारिश करे चुका हुआ, ऐं जिन पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माज़अल्लाह शहीद करण जी हर मुमकिन कोशिश कई। अॼु उहे सभई मुजरिम बणिजी बीठा ॾकी रहिया हुआ ऐं पंहिंजे दिलनि में हीउ सोचे रहिया हुआ त अंसार ऐं मुहाजिरीन जूं फ़ौजूं असांजे हर ॿार खे ख़ाक ऐं मिटी में मिलाए करे असांजे नसलनि खे ख़तमु करे छॾींदियूं। पर उन मायूसी ऐं नाउमीदी जी ख़तरनाक फ़ज़ा में ओचितो शहनशाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह रहमत उन्हनि माण्हुनि ॾांहुं मुतवजह थी ऐं पाण उन्हनि मुजरिमनि खां पुछाऊं त ॿुधायो तव्हांखे कुझु मालूम आहे त अॼु मां तव्हां सां कहिड़ो मुआमिलो करण वारो आहियां। हिन सुवाल खां मुजरिम ॾकी विया, पर रहमत भरी पेशानी ॾिसी करे उम्मीद वारे लहजे में अर्ज़ु कयाऊं, अव्हां करम वारे भाउ ऐं करम वारे पीउ जा पुट आहियो। सभिनी जूं नज़रूं संदन रुखे पुरनूर ते खुतल हुयूं ऐं सभिनी जा कन शहनशाह नबूवत जो फ़ैसिलाइतो जवाबु ॿुधण जा मुंतज़िर हुया त हिकदमि पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी शफ़क़त भरे लहजे में इरशाद फ़रमायो, अॼु तव्हां ते को इल्ज़ाम न आहे, वञो तव्हां सभु आज़ादु आहियो। ही फ़रमाने रिसालत ॿुधी करे मुजरिमनि जूं अखियूं भरिजी आयूं ऐं संदन दिलनि जी गहराइनि सां शुक्रिया जा जज़्बात लुड़कनि जूं लारूं बनी करे
उन्हनि जे रुख़सारनि ते वहण लॻा ऐं काफ़िरनि जी ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह जे नारनि सां हर में काबा जे दर ऐं दीवार गूंजण लॻा। अल्लाहु अकबर। ए अक़वाम आलम जी तारीख़ी दास्तानो, ॿुधायो छा तव्हांजे कंहिं फ़ातिह जी ज़िंदगी जे किताब में को अहिड़ो हसीन ऐं रोशन वर्क आहे? ही नबीअ जे जमाल ऐं जलाल जो उहो बेमिसाल शाहकार आहे जो दुनिया जे बादशाहनि जे लाइ उनजो तसवुर बि मुहाल आहे। सुभान अल्लाह। छा त शान आहे असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, जन माण्हुनि संदन मथां ज़ुल्म ऐं सितम जा पहाड़ किराया, दीन जी तबलीग जे वक़्तु तरह तरह सां सतायो, एसि ताईं जो अबाणो वतन छॾण ते मजबूर कयो। फ़क़ति उन्हीअ ते बसि न कयाऊं बल्कि हिजरत खां बाद बि सुकून सां रहण न ॾिनऊं। पर फ़तह मक्का जे ॾींहुं जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन जाननिसार उन्हनि ते ग़ालिब अची विया त उन्हनि खां बदिलो वठण जे बदिरां नबी रहमत शफ़ी उम्मत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमाल हिल्म ऐं शफ़क़त जो मुज़ाहिरो फ़रमाईंदे सभिनी खे मुआफ़ फ़रमाए छॾियो। लिहाज़ा असांखे बि सीरत रसूल ते अमल कंदे बदिले जी ताक़त रखण जे बावजूदु मुआफ़ करे छॾणु घुरिजे, छो त हीउ बदिले खां वधीक बहितर ऐं आख़िरत में अजर ऐं सवाब जो बाइस आहे। जीअं त अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, ऐं बुराई जो बदिलो उन जे बराबरि बुराई आहे, पोइ जंहिं मुआफ़ कयो ऐं कमु संवारियो त उनजो अजर अल्लाह ते आहे, बेशक हू ज़ालिमनि खे पसंदि नाहे कंदो। असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़िंदगी में उन जा खोड़ मिसाल मौजूदु आहिनि त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकलीफ़ पहुचाइण वारनि खे मुआफ़ फ़रमाए छॾींदा हुया। अचो पंहिंजे किरदार खे संवारण ऐं सीरत रसूल खे अपनाइण जे लाइ पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिल्म ऐं करम जे मुतलिक़ वधीक वाक़िया ॿुधूं था। जीअं त हिकु सफ़र में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम फ़रमाए रहिया हुआ त गौरस बिन हारिस खेसि शहीद करण जे इरादे सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलवार खणी करे म्यान मां छिके वरिती। जॾहिं पाण सॻुरा निंड मां बेदार थिया त गौरस चवणु लॻो, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे अव्हांखे मूंखां केरु थो बचाए सघे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, अल्लाह। ही ॿुधंदे ई हेबत खां उनजे हथ मां तलवार किरी पई ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार हथ मुबारक में खणी करे फ़रमायो, हाणे तोखे मूंखां केरु बचाइण वारो आहे? गौरस दाहूं करे चवणु लॻो, अव्हां ई मुंहिंजी जान बचायो। रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे छॾे ॾिनो ऐं मुआफ़ फ़रमाए छॾियो। जीअं त गौरस पंहिंजी क़ौम में अची करे चवणु लॻो, ए इंसानो, मां अहिड़े शख़्स वटां आयो आहियां जेको तमामु इंसाननि में सभिनी खां बहितर आहे। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त मां पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हली रहियो हुउसि ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु नजरानी चादर वेढ़ियल हुई जंहिंजा किनारा थुल्हा ऐं खोहरा हुया। ओचितो हिकु ॻोठाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर मुबारक खे पकिड़े करे झटके सां छिकियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक कंध ते चादर जे किनारनि सां रहंड अची वई। उहो चवणु लॻो, अल्लाह पाक जो जेको माल अव्हां वटि आहे, अव्हां हुकुम ॾियो त उन मां मूंखे कुझु मिली वञे। रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी तरफ़ मुतवजो थिया ऐं मुस्कुराया, पोइ उनखे कुझु माल अता फ़रमाइण जो हुकुम ॾिनऊं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लबीद बिन आसम जादू कयो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो बदिलो न वरितो, पिणु पाण सॻुरनि उन ग़ैर मुस्लिम खे बि मुआफ़ फ़रमाए छॾियो जंहिंखे ज़हर ॾिनो हुयो। ग़ज़वा उहद में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾंदनि जो कुझु किनारो शहीद ऐं मुबारक चहिरे खे ज़ख़्मी कयो वियो। हीअ ॻाल्हि सहाबा किराम खे ॾाढी बुरी लॻी ऐं अर्ज़ु कयूं, अव्हां उन्हनि जे लाइ नुक़सान जी दुआ फ़रमायो। पाण सॻुरनि फ़रमायो, मां लानत करण वारो बणाए करे न बल्कि दावत ॾियण वारो ऐं रहमत बणाए करे मोकिलियो वियो आहियां। यानी ए अल्लाह, मुंहिंजी क़ौम खे हिदायत ॾे, छो त हू मूंखे नथा सुञाणनि। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, हिन वाक़िअनि मां मालूम थियो त असांजा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिकु सां शफ़क़त ऐं महबत सां पेश ईंदा हुया।
कॾहिं पंहिंजी ज़ात जे लाइ कंहिं ते कावड़ न फ़रमाईंदा हुआ, पर जॾहिं संदन साम्हूं शरई हदुनि खे टोड़ियो वेंदो ऐं आकाम इलाही खां मुंहुं मोड़ियो वेंदो हो त मुबारक पेशानी ते जलाल जा आसार ज़ाहिर थी वेंदा हुआ। जीअं त उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाइनि थियूं, मूं कॾहिं बि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी ज़ात ते कयल ज़ुल्म जो बदिलो वठंदे न ॾिठो जेसिताईं अल्लाह पाक जे मुक़ररु कयल हुदूद खे न टोड़ियो वञे। ऐं जॾहिं अल्लाह पाक जे मुक़ररु कयल हदनि मां कंहिं हद खे टोड़ियो वेंदो हो त पाण तमामु घणी कावड़ फ़रमाईंदा हुआ। कुरैश जे ख़ानदान बनी मखज़ूम जी हिकु औरत चोरी कई त कुरैश सोच वीचार करणु लॻा त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उन जी सिफ़ारिश केरु करे। आख़िरकार हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इंतिख़ाब थियो त हीअ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महबूब आहिनि, हीअ ॻाल्हि करे सघनि था। हज़रत उसामा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उन औरत जी सिफ़ारिश कई त पाण इरशाद फ़रमायाऊं, छा तूं अल्लाह पाक जे हदनि में सिफ़ारिश करीं थो? पोइ पाण उथिया ऐं ख़ुतबो ॾिनऊं, ए इंसानो, तव्हां खां पहिरियां माण्हू उन्हीअ करे हलाक थिया जो उन्हनि मां को साहिब मनसब चोरी कंदो हो त उनखे छॾियो वेंदो ऐं जेकॾहिं ग़रीब चोरी कंदो हो त उन ते हद क़ाइमु कई वेंदी हुई। ख़ुदा जो कसम, जेकॾहिं फ़ातिमा बिनते मुहम्मद बि चोरी करे हा त मां उन जो बि हथु कटे छॾियां हा। असांजा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहद शफ़ीक़ ऐं महिरबान आहिनि। पंहिंजे दुश्मननि जे ज़ुल्म ऐं सितम ते बि अफ़्वो दरगुज़र सां कमु वठंदा हुआ, पर जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं शरीयत जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई वेंदी हुई त नूरानी चहिरो पुरजलाल थी वेंदो हो। लिहाज़ा असांखे बि घुरिजे त कंहिंखे गुनाह में मुब्तला ॾिसूं त मुसलमान सां ख़ैर ख़्वाही ऐं उन जी आख़िरत जी भलाई जी ख़ातिर शरीयत जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण ते उन जी इस्लाह कयूं। जेकॾहिं सम्झाइण सां फितने जो अंदेशो हुजे त दिलि में बुरो ज़रूरु ॼाणूं, जॾहिं त ज़ाती मामलनि में ख़िलाफ़ मिज़ाज ॻाल्हियुनि ते सब्र ऐं तहमुल ऐं अफ़्वो दरगुज़र खां ई कमु वठणु घुरिजे। को केतिरो बि कावड़ ॾियारे पंहिंजी ज़बान ऐं हथनि खे क़ाबू रखंदे रिज़ाए इलाही जी ख़ातिर मुआफ़ करे छॾणु घुरिजे, छो त जॾहिं ज़बान बेक़ाबू थी वेंदी आहे त कॾहिं कॾहिं ठहियल कम बि बिगड़जी वेंदा आहिनि। कंहिं सच चयो आहे, हे फलाहो कामरानी नरमी व आसानी में, हर बना काम बिगड़ जाता है नादानी में। यादि रखो, जेकॾहिं असां कंहिं ग़लतीअ ते रिज़ाए इलाही ऐं सुठी सुठी नियतुनि सां उनखां इंतिकाम वठणु छॾे ॾियूं त उन सां असांजो मुआशिरो अमन ऐं सुकून जो गहवारो बणिजी सघे थो ऐं फितने फ़साद जा नापाक जरासीम ख़तमु थी वेंदा। बुर्दबारी ऐं नरम दिली अल्लाह पाक खे पसंदि आहे। यकीनन जंहिं वटि हीअ अज़ीम दौलत आहे उहो वॾो ई ख़ुशि नसीब आहे। नरमी ई इंसान जी ज़ीनत आहे ऐं बाअख़लाक़ ऐं नरम दिल शख़्स सभिनी खे प्यारो लॻंदो आहे। सख़्तु मिज़ाज ऐं सख़्तु दिल शख़्स खां माण्हू परे भॼंदा आहिनि। नरमी जे मुतलिक़ 4 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो ऐं हिन प्यारी आदत खे अपनाइण जी नियत करियो। नंबर 1, अल्लाह पाक रफ़ीक़ आहे ऐं रिफ़्क़ याने नरमी खे पसंदि फ़रमाईंदो आहे ऐं अल्लाह पाक नरमी जे करे उहे शयूं अता फ़रमाईंदो आहे जेकी सख़्ती या कंहिं वजह सां अता नाहे फ़रमाईंदो। नंबर 2, जंहिं शइ में नरमी हूंदी आहे त नरमी उनखे ज़ीनत ई ॾींदी आहे ऐं जंहिं शइ मां नरमी कढी वेंदी आहे त उनखे एबदार करे छॾींदी आहे। नंबर 3, जेको नरमी खां महरूम रहियो उहो हर भलाई खां महरूम रहियो। नंबर 4, जंहिंखे नरमी मां हिसो ॾिनो वियो उनखे दुनिया ऐं आख़िरत जे भलाइनि मां हिसो ॾिनो वियो। हज़रत ज़ैद बिन साना रज़ी अल्लाह ताला अन्हु जेकी इस्लाम आणण खां पहिरियां हिकु यहूदी आलिम हुया, उन्हनि हिकु भेरो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कुझु खजूरूं ख़रीद कयूं। खजूरूं ॾियण जी मुदत में अञा 2 या 3 ॾींहं हुया त उन्हनि मस्जिद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दामन ऐं चादर पकिड़े करे निहायत तेज़ नज़रुनि सां संदन तरफ़ ॾिसंदे हीअं चयो, ए मुहम्मद, अब्दुल मुतलिब जी समूरी औलाद जो इहो ई तरीक़ो आहे त तव्हां हमेशह माण्हुनि जा हक़ अदा करण में देरि लॻाईंदा आहियो ऐं टाल मटोल करणु तव्हांजी आदत बणिजी चुकी आहे। हीउ मंज़र ॾिसी करे हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जलाल में अची करे उनखे चयो, ए ख़ुदा जा दुश्मन, छा तो ख़ुदा जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अहिड़ी गुस्ताखी सां पेश अची रहियो आहीं? ख़ुदा जो कसम, जेकॾहिं हुज़ूर जे अदब जो लिहाज़ न हुजे हा
त मां हाणे पंहिंजी तलवार सां तुंहिंजो कंधु कपे छॾियां हा। हीअ ॿुधी करे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए उमर तूं छा चई रहियो आहीं? तोखे त हीअ करणु घुरिजे त मूंखे हक़ जी अदायगी जी तरग़ीब ॾेई करे ऐं उनखे नरमी सां घुरण जी हिदायत करे असां ॿिन्ही जी मदद करी हा। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त ए उमर हिनखे संदसि हक़ जे बराबरि खजूरूं ॾेई छॾियो ऐं कुझु वधीक बि ॾेई छॾियो। हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं हक़ खां वधीक खजूरूं ॾिनियूं त उन चयो, ए उमर मुंहिंजे हक़ खां वधीक छो ॾेई रहिया आहियो? पाण फरमायूं, छो त मूं तेज़ निगाहुनि सां ॾिसी तोखे ख़ौफ़ज़दा करे छॾियो हो। उन करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी तसल्ली जे लाइ तुंहिंजे हक़ खां वधीक ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। हीअ ॿुधी करे उन चयो, ए उमर छा तूं मूंखे सुञाणी थो मां केरु आहियां? पाण फरमायूं, न। चयाईं, मां यहूदियुनि जो आलिम ज़ैद बिन साना आहियां। फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने फरमायो, पोइ तो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अहिड़ी गुस्ताखी छो कई? जवाबु ॾिनई, हे उमर दरअसल ॻाल्हि हीअ आहे त मूं तौरात शरीफ़ में आख़िरी नबी जूं जेतिरियूं बि निशानियूं पढ़ियूं हुयूं उन्हनि सभिनी खे मूं संदन ज़ात में ॾिसी वरितो हो, पर ॿिनि निशानियुनि जे बारे में मूंखे इम्तिहान वठणु बाक़ी रहिजी वियो हुयो। नंबर पहिरियों, संदन क़ुवत बर्दाश्त उन्हनि जे ग़ज़ब ते ग़ालिब रहंदी, ऐं नंबर ॿ, जेतिरे क़दुरु माण्हू उन्हनि सां जहालत वारो वर्ताव कयो वेंदो ओतिरे क़दुरु उन्हनि जो हिल्म यानी सब्र ऐं तहमुल वधंदो वेंदो। जीअं त मूं हिन तरकीब सां उन्हनि ॿिन्ही निशानियुनि खे बि उन्हनि में ॾिसी वरितो ऐं मां गवाही ॾियां थो त हीअ सचा नबी आहिनि। ए उमर मां निहायत मालदार माण्हू आहियां। अवां गवाह थी वञो त मूं पंहिंजो अधु माल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते सदको करे छॾियो। पोइ हू बारगाह रिसालत में आया, कलमो पढ़ी करे दामन इस्लाम में अची विया। सुभान अल्लाह। अल्लाह पाक पंहिंजे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केतिरे क़दुरु बहितरीन अख़लाक जो पेकर बणायो हो, जो जेको केतिरे बि दिलि दुखाईंदो हो, बदतमीज़ी ऐं अख़लाक़ी सां पेश ईंदो हो ऐं हक़ तलब करण में बेअदबी करे वेंदो हो, पर पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां हमेशह हिल्म ऐं बुर्दबारी सब्र ऐं नरमी खाई पेश ईंदा हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन प्यारी सिफ़त जी तारीफ़ कंदे क़ुरान पाक में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, तर्जुमो कंजुल इरफान, पोइ ए हबीब अल्लाह जी केतिरी वॾी महिरबानी आहे जो तव्हां उन्हनि जे लाइ नरम दिलि आहियो, ऐं जेकॾहिं तव्हां सख़्तु मिज़ाज सख़्तु दिलि हुजो हा त उहे माण्हू ज़रूरु तव्हां वटां भॼी वञनि हा। हज़रत अब्दुल्ला बिन अमरू रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ात खे पहिरियनि किताबनि में ॾिठो आहे। पाण न तंग मिज़ाज ऐं न ई सख़्तु दिलि, न बाज़ारनि में शोर करण वारा ऐं न ई बुराई जो बदिलो बुराई खां ॾियण वारा आहिनि, बल्कि मुआफ़ करण वारा ऐं दरगुज़र फरमाइण वारा आहिनि। इहो ई सबबु आहे जो पाण सगोरनि जे इन आला अख़लाक जी बरकत सां फैज़ माणे करे बेशुमार काफ़िरनि इस्लाम क़बूल कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शहज़ादी हज़रत ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा खे उन जे मुड़ुस अबुल आस रज़ी अल्लाह ताला अन्हु ग़ज़वा बदर खां बाद मदीने पाक रवानो कयो। जॾहिं मके जे कुरैशनि खे उन्हनि जी रवानगी जो इल्मु थियो त उन्हनि हज़रत ज़ैनब जो पीछो कयो, एसिताईं जो मक़ाम ज़ीतुआ में उन्हनि खे लधो। हब्बार बिन असवद हज़रत ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा खे नेज़ो हयो, जंहिं सबबु पाण रज़ी अल्लाह अन्हा उठ तां किरी पियूं ऐं संदन हमल ज़ाया थी वियो। धीउ खे एॾी वॾी तकलीफ़ ॾियण वारे शख़्स सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सलूक मुलाहिज़ा फ़रमायो। जीअं त हज़रत जुबैर बिन मुतइम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मक़ाम जैराना खां वापसी ते असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वेठा हुआसीं त एतिरे में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े मां हब्बार बिन असवद, जंहिं अञा ताईं इस्लाम क़बूल न कयो हो, दाख़िल थियो ऐं वेही रहियो। सहाबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, हब्बार बिन असवद आयो आहे। इरशाद फरमायाऊं, मूं उनखे ॾिसी वरितो आहे। हिकु शख़्स उनखे मारण जे लाइ उथियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेसि वेहण जो इशारो कयो। हब्बार उथी करे चयो, ए अल्लाह पाक जा नबी, अव्हां ते सलामती हुजे। मां गवाही ॾियां थो त अल्लाह पाक खां अलावा को माबूद नाहे, ऐं मां गवाही ॾियां थो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिनि।
या रसूल अल्लाह, मां अवां खां भॼी करे कई शहरनि में वयुसि ऐं मूं चाहियो त अजमी माण्हुनि यानी गैर अरबियुनि जे मुल्क में वञी करे रहां। पोइ मूंखे अवां जी नरम दिली, सिले रहमी, पिणु जहालत जो वर्ताव करण वारे सां अवां जो दरगुज़र करणु यादि अची वियो। ए अल्लाह जा नबी, असां शिरक में मुब्तला हुआसीं, पोइ अल्लाह पाक अवां जे वसीले सां असांखे हिदायत ॾिनी ऐं असांखे हलाकत खां निजात बख़्शी। लिहाज़ा अवां मुंहिंजी जहालत ऐं मुंहिंजी उन ॻाल्हि खां जंहिंजी अवां ताईं ख़बर पहुती आहे दरगुज़र फ़रमायो, छो त मां पंहिंजे बुरे कम जो इक़रार ऐं पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ करियां थो। रहीम ऐं करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, वञ, मूं तोखे मुआफ़ करे छॾियो। अल्लाह पाक तोते एहसान कयो आहे जो उन तोखे इस्लाम जी हिदायत ॾेई छॾी ऐं इस्लाम अॻु में थियल तमामु गुनाहनि खे मिटाए छॾींदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं हीअ ख़बर मिली त नजद मौजूदा रियाज़ जे हिकु मशहूर बहादुर दोसूर बिन हारिस मुहारबी मदीने ते हमिलो करण जे लाइ हिकु लश्कर तयारु कयो आहे त पाण सगोरन 400 सहाबा किराम अलैहिम रिदवान जी फ़ौज साण करे मुक़ाबले जे लाइ रवाना थी विया। दोसूर खे जॾहिं हीअ ख़बर मिली त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे शहर में अची विया आहिनि त उहो भॼी वियो ऐं पंहिंजे लश्कर खे वठी करे पहाड़नि ते चढ़ी वियो, पर संदसि फ़ौज जो हिकु माण्हू हब्बान गिरफ़्तार थी वियो ऐं बारगाह रिसालत में अची करे इस्लाम आंदाई। इत्तिफ़ाक़ सां उन ॾींहुं तेज़ मींहुं वसियो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु वण जे वेझो पंहिंजा कपिड़ा सुकाइण लॻा। पहाड़ जी बुलंदी तां ग़ैर मुस्लिमनि ॾिठो त सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम पंहिंजे पंहिंजे कमनि में मसरूफ़ आहिनि ऐं पाण सगोरा अकेला आहिनि त उन्हनि दोसूर खे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते हमिलो करण जे लाइ उभारियो। दोसूर तलवार खणी माज़ अल्लाह हीअ चवंदे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ वधियो त जेकॾहिं मां मुहम्मद खे क़त्ल न करे सघियुसि त अल्लाह मूंखे क़त्ल करे छॾे। एसि ताईं जो उहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे मुबारक ते तलवार ताणे करे चवणु लॻो, हाणे अव्हां खे मूंखां केरु बचाईंदो? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, अल्लाह करीम मूंखे तोखां बचाईंदो। एतिरो चवणु हो जो जिब्रील अमीन अलैहिस्सलाम फ़ौरन ज़मीन ते लथा ऐं दोसूर जे सीने ते अहिड़ी त मुक हईं जो तलवार उनजे हथां छॾाइजी किरी पई। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ौरन तलवार खणी वरिती ऐं फ़रमायूं, हाणे मूंखां तोखे केरु बचाईंदो? दोसूर चयो, मूंखे अव्हां खां केर बि नथो बचाए सघे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उनजी बेवसी ते रहम अची वियो। पाण न सिर्फ़ु उनजो क़सूर मुआफ़ फ़रमाए छॾियो बल्कि उनजी तलवार बि उनखे वापसि मोटाए ॾिनी। दोसूर संदन आला अख़लाक़ खां एतिरे क़दुरु मुतासिर थियो जो कलमो पढ़ी करे उन ई वक़्तु मुसलमान थी वियो ऐं पंहिंजी क़ौम में अची करे इस्लाम जी दावत ॾियणु लॻो।